असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में केतिरा अहिड़ा कम थी वेंदा आहिनि जिन खे असां करणु न आहियूं चाहींदा। करण त परे जी ॻाल्हि आहे, उहे कम असांजे ख़्याल में बि न आहिनि ईंदा जेके थी वेंदा आहिनि। उन्हनि मां कुझु कम अहिड़ा बि थी वेंदा आहिनि जिन ते असां कावड़जी पवंदा आहियूं ऐं कुझु वरी अहिड़ा थी वेंदा आहिनि जिन ते असां ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं। त साॻिए ई तरीक़े सां अॼु असां दुनिया जे कुझु माण्हुनि जूं अहिड़ियूं ई हादसाती थींदड़ ॻाल्हियुनि खे नज़र आॾो रखंदासीं जिन हिन दुनिया खे बदिलाइण में अहम किरदारु अदा कयो ऐं उन शयुनि खे असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु कंदा रहंदा अचूं था। त वीडियो अॻिते वधण खां पहिरियों अगर तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा जीअं उहे बि हिन शयुनि बाबति ॼाणे सघनि। सभ खां पहिरीं शइ आहे माइक्रोवेव ओवन। हीअ उहा ई मशीन आहे जंहिंसां खाधो 2 मिंटनि अंदरि गरम कयो वेंदो आहे। इन खे कंहिं ठाहियो कोन हुयो पर ग़लती मां ठही वई हुई। हीअ ॻाल्हि शुरू थिए थी पेर्सी लेब्रॉन स्पेंसर नाले जे हिकु शख़्स वटां जेको कमु करे रहियो हुयो मैग्नेट्रॉन्स ते। ऐं मैग्नेट्रॉन्स उहे ई हूंदा आहिनि जंहिंसां शॉर्ट रेडियो वेव्स जनरेट थींदा आहिनि। हिकु ॾींहुं पेर्सी लेब्रॉन स्पेंसर कमु करे रहियो हुयो मैग्नेट्रॉन्स ते ऐं हुन इन ॻाल्हि खे नोटिस कयो त हुन खीसे में पियल कैंडीज़ जंहिंखे अॼु असां टॉफ़ी वग़ैरह चवंदा आहियूं उहे रहिजी चुका आहिनि। उन खां पोइ छा बसि 1945 में दुनिया जो पहिरियों माइक्रोवेव ओवन दुनिया आॾो आयो जंहिं इंसान जे रहण सहण खे बिल्कुलु बदिलाए छॾियो। पहिरियां इंसान खाधो गरम करण लाइ बाहि ॿारींदो हो पर हिन मशीन जी मदद सां असां बिना बाहि ॿारे 2 मिंटनि अंदरि पंहिंजो खाधे खे गरम करे सघूं था ऐं इहा टेक्नोलॉजी अॼु बि यूज़ थींदी अचे थी ऐं फ्यूचर में बि इहा यूज़ थींदी ईंदी। उन खां पोइ ॿिए नंबर ते जेका शइ अचे थी उहा आहे एक्सरेस। हीअ उहा ई एक्सरेस आहे जॾहिं जंहिंजी ॿांह भॼंदी आहे या जिस्म जो को बि उबिज़ो भॼंदो आहे त असां चवंदा आहियूं एक्सरेस कराए अचो। जी हा, इन खे बि कंहिं ठाहियो कोन हो, इहा बि ग़लती मज़ा ठही वई हुई। दरअसल हीअ ॻाल्हि शुरू थिए थी 8 नवंबर 1895 खां जॾहिं विलियम कॉनकॉर्ड रॉजर नाले जो हिकु शख़्स वैक्यूम ट्यूब ते कमु करे रहियो हुयो ऐं कमु कंदे कंदे हुन हिकु ॻाल्हि नोट कई त कुझु शुआऊं ख़ारिज थी रहियूं आहिनि जंहिंखे हुन एक्सरेस जो नालो ॾिनो। उन शुआउनि जी ख़ासियत इहा हुई त उहो जिस्म आरो पार थी बि वञनि। बसि उन खां बाद में एक्सरेस जो इन्वेंशन थियो ऐं उन खां बाद में असां उन खे यूज़ कंदा अचूं था ऐं फ्यूचर में बि इहा यूज़ थींदी ईंदी। उन खां पोइ जेका नंबर 3 ते शइ आहे उहा पटाटो चिप्स। पटाटो चिप्स खे बि ठाहियो कोन वियो हो, इहा बि ग़लती मज़ा ठही वई हुई। दरअसल जॉर्ज क्रम नाले जो हिकु शख़्स जंहिंखे हुन जे कस्टमर शिकायत कई त फ्राई थियल पटाटा तमामु थुल्हा कटियल आहिनि। जिन ते जॉर्ज क्रम कावड़ में अची आलू खे तमामु सन्हो कटियो ऐं थोरो गरम करे उन कस्टमर खे ॾिनई। जीअं हुन कस्टमर हुन खे खाधो त हुनखे ॾाढी वणी त हितां ई शुरूआति थी पटाटो चिप्स जी, जिन जी बेस ते अॼोकियूं लेस चिप्स ठहियल आहिनि। असां कॾहिं न कॾहिं कोको कोला पीती हूंदी ऐं असां मां कुझु माण्हुनि जी कोको कोला फेवरेट बि हूंदी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कोको कोला खे कंहिं ठाहियो कोन हुयो, इहा बि ग़लती मज़ा ठही वई हुई। दरअसल डॉक्टर जॉन स्ट्रीट पेम्बरटन जेको हिकु फार्मासिस्ट हुयो उहो मथे जे सूर जी दवा ठाहे रहियो हुयो ऐं हुन दवा में थोरी मिक़दार में शराब ऐं कोकीन मिलाइण वारो हुयो। पर एटलांटिया में शराब बैन हुअण सबबि उन जॻह ते डॉक्टर जॉन स्ट्रीट पेम्बरटन कार्बोनिक वाटर मिलाए छॾियो ऐं उन खां बाद में जीअं हुन जो चखियो वियो त माण्हुनि खे तमामु घणी पसंदि आई ऐं अहिड़े तरीक़े सां दुनिया आॾो कोको कोला आई। सेफ्टी पिन। असां तव्हां मां केतिरनि माण्हुनि सेफ्टी पिन जो यूज़ कयो हूंदो ऐं ख़ासि करे औरतुनि जे घणनि कमनि में सेफ्टी पिन यूज़ थींदी आहे। सेफ्टी पिन खे बि कंहिं ठाहियो कोन हो, इहा बि ग़लती मज़ा ठही वई हुई ऐं हिन कहाणी थोरी इंट्रस्ट आहे। दरअसल थॉमस सोलिवन नाले जो हिकु शख़्स जेको बेंच ते वेठो हुयो ऐं इहो सोची रहियो हुयो त मुंहिंजे मथां जेको एॾो कर्ज़ो आहे मां हिन खे कीअं लाहियां। उन वक़्तु हुन हथ में हिकु तार हुई जंहिंखे हू वक़्तु ॾेई रहियो हुयो। ईअं ई वक़्तु ॾींदे ॾींदे जॾहिं हुन ॾिठो त उहा तार हिकु कोइल वांगुरु कमु करे रही आहे, यानी अगरि असां हुन खे क्लिप्स कंदासीं त हू वरी अनक्लिप्स थी पियो वञे। अहिड़े तरीक़े सां दुनिया आॾो पहिरीं सेफ्टी पिन आई ऐं उन खां पोइ उन खे माण्हुनि मुख़्तलिफ़ कमनि में यूज़ करणु स्टार्ट कयो। त इहा हुई अॼु जी वीडियो। उमेद कयां थो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई आहे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान ते आल हणी छॾींदा जीअं असांजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां वटि अवल पहुचे। त मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं टेक केयर एंड